कजी पोख कनक जूला बारो थींदो वौणनि जी पोख वौणनि जी कटाई थींदी कमंद जी पोख। फरमाई इन्नमा मसलुल हयाति दुनिया कमा ओ दुनिया जा इंसानो तव्हांजी हयाती भी ने पोख वांगुरु अथव। जीअं ज़मीन साॻी हूंदी आ पर पोख मटबी रहबी आ। फरमाई इहे ही दुनिया जो जहान दुनिया जो चरखो साॻो पियो हलंदो पर यार तव्हां मटबा रहबो सदाई न हूंदो। फरमाई एलमू अन्नमल हयातु दुनिया लइबु व लहव। 27 सिपारो सूरतुल हदीद तो पढ़ा। फरमाई ओ दुनिया जा सरदारो जा दुनिया ती तव्हां नाज़ पिया कयो जंहिं दुनिया ती तव्हां मस्ती पिया कयो। फरमाई इहा दुनिया चइनि शयुनि जो नालो अथव। घणनि शयुनि जो? चइनि शयुनि। अन्नमल हयातु दुनिया लइबु व लहव। फरमाई पहिरें नंबर ते दुनिया नालो अथव रांद ऐं खेड जो। लाइब चइबो आहे अहिड़ी रांदि खे जंहिंजो कुझु फ़ाइदो हुजे जीअं क्रिकेट आहे वॉलीबॉल आहे हॉकी आहे फुटबॉल आहे। कुझु हुन जो फ़ाइदो आहे छो त वर्ज़िश थिए थी जान मज़बूत थिए थी मानी बि हज़म थिए थी। लहव चइबो आहे अहिड़ी रांदि खे जंहिंजो कोई फ़ाइदो न हुजे जीअं असांजा नौजवान 24 कलाक मोबाइल ते रांदि पिया खेॾनि जंहिंजो कोई फ़ाइदो कोन्हे को वक़्त जो ज़ियान पैसनि जो नुक़सान। या वरी असांजा कुराड़ा सॼो ॾींहुं उताख में तास पिया खेॾंदा नवलो ऐं दहलो लॻी पई आहे कोई फ़ाइदो कोन्हे को वक़्त जो ज़ियान सिहत जो नुक़सान। या नंढड़ा ॿार सुबुह जो मिटीअ जा रांदीका ठाहींदा सॼो ॾींहुं खेॾी वरी शाम जो ड्राए छॾींदा। फरमाई अन्नमल हयातु दुनिया लइबु व लहव। अल्लाह से फरमायो दुनिया भी नालो अथव रांदि ऐं खेॾ जो। जीअं नंढड़नि ॿारनि सुबुह जो मिटीअ जा रांदीका ठाहिया सॼो ॾींहुं खेॾी शाम जो ड्राए छॾियऊं दुनिया भी ईअं अथव सुबुह जो आहे शाम जो ख़तम। फरमाई वज़ीन ॿिए नंबर ते दुनिया नालो अथव सूंह जो। ज़ीनत चइबो आहे सूंह खे। हर इंसान पियो थो सूंह जी लाइ मरे त बंगलो भी सोहणो हुजे गाॾी भी सुहिणी हुजे घरवारी भी खूबसूरत हुजे पाण भी राति ॾींहं पियो मेकअप कंदो अजीब अजीब किस्म जूं क्रीमूं पियो थो लॻाए त सोहणो लॻा। हरारू पियो आईने ते मुंहुं ॾिसंदो वारनि खे ठाहींदो त अलाए सोहणो आहियां अलाए न। 70 साल उमिरि थी वई ॾंद भॼी पिया ॾाठूं निकिरी वयूं मुंहं में भोले वारा गुंज अची पिया अञा कची पुल ते हजम वटि वेठो आहे त ॾाढी कूड़ त सोहणो लॻा। कंहिंखे वणा कोन थो। क़ुरान थो फरमाए वज़ीन ॿिए नंबर ते दुनिया नालो अथव सूंह जो। दुनिया नालो अथव मेकअप जो। जीअं माईअ सुबुह जो मेकअप लॻायो मंझंदि जो गर्मी जूं आई त मेकअप वियो साॻा मुहांडा। दुनिया भी ईअं अथव सुबुह जो आहे मंझंदि जो वई। वतफ़ाख़ुरुम बैनकुम टे नंबर ते दुनिया नालो अथव हिक ॿिए सां फ़ख़ुर करण जो। हर इंसान पे तो दुनिया में फ़ख़ुर करे
को बंगले ते पियो फख्र करे, को गाड़ी ते पियो फख्र करे, को जमींदारी ते पियो फख्र करे, को हुस्न जवानी ते पियो फख्र करे, को इल्म ते पियो फख्र करे, को वजारत ओहदे ते पियो फख्र करे, को सरदारी ते पियो फख्र करे। फरमाई व तफाखुरुम बैनकुम, टे नंबर ते दुनिया नालो थव हिक ॿिए सां फख्र करण जो। व तकासुरुन फिल अमवालि वल औलाद, चौथे नंबर ते दुनिया नालो थव हिक ॿिए सां मुक़ाबिले करण जो। माल में भी मुक़ाबिला पिया थियनि, पार्ट में जमायतुनि में भी मुक़ाबिला पिया थियनि। फलाणे करोड़ जो बंगलो ठहरायो आहे, मां 2 करोड़ जो बंगलो ठहराईंदुसि, मुक़ाबिलो आहे। फलाणे 50,000 एकड़ ज़मीन ठाही आहे, मां 10,000 एकड़ ज़मीन ठाहींदुसि, मुक़ाबिलो आहे। फलाणे 50 लख जी गाॾी वरिती आहे, मां 80 लख जी पराॾो वठंदुसि, पोइ मरंदुसि। फलाणे जो करोड़ जो कारोबार आहे, मां 5 करोड़नि जो कारोबार करे ॾेखारींदुसि। फलाणे जा कच्ची पुल में 10,000 वोट आहिनि, मां 50,000 वोट ठाहींदुसि, मुक़ाबिलो आहे। फलाणे जा 50,000 मुरीद, मां 10,000 मुरीद बनाईंदुसि, मुक़ाबिलो आहे। कुरान तो फरमाए व तकासुरुन फिल अमवालि वल औलाद, माल में भी मुक़ाबिला पिया हलनि, पार्टी नई जमायतुनि में भी मुक़ाबिला पिया हलनि। अल्लाह से फरमायो कमसलि गैसिन आजबल कुफ्फार नबातो, फरमाइया सॼी दुनिया माल मिल्कियत बंगला महलातू, दुनिया जो ठठ, दुनिया जी ज़ीनत, इहो हुस्न, इहा जवानी, ई वज़ारतूं, इहे उहदा कमसल गईसिन आजबल कुफ्फार नबातो, इहे अथव जीअं पोख हुजे। कीअं थो रब मिसाल ॾेई सम्झाए। फरमाई जीअं कणिक जो दाणो तव्हां ज़मीन में पोखियो, 3 ॾींहंनि खां बाद सले जी सूरत में ॿाहिरि निकितो, पोइ कॾहिं उत्तर जी हवा, कॾहिं ॾखिण जी हवा, कॾहिं सर्दी कॾहिं गर्मी, उहो सलो लुॾी लुॾी तीलो थियो, तीले खां बाद संग थियो, पोइ संग जंहिं पची वेंदो आहे त कुराड़े इंसान वांगुरु कुबड़ो थी वेंदो आहे। पोइ हारी ऐं ज़मींदार चवंदो आहे वारो कयो, पोख पची वई, ॾाटा ठपरायो, वंगार करे लाबारो करे हेठि किराईंदा, सतरियूं थींदियूं, 17 खां बाद गॾा बदबा, गॾल खां बाद देरो थींदो, देरे खां बाद गाहो गाइबो। कुरान तो फरमाए फजअलनाहा हसीदा, गाह खां बाद, कटाईअ खां बाद बो जुदा थी वेंदो, अन्न जुदा थी वेंदो, बो हवा में उॾामी वेंदो। फासबाह हशीमल तज़रुहु रियाह, बो हवा में उॾामी वेंदो, अन्न वञी साॻियो गुंद में गोदामनि में पवंदो। ॿिए ॾींहं ते तव्हां ज़मीन ते वेंदव, जिथे कल्ह भली पोख बीठी, ज़मीन सरसब्ज़ लॻी पई, अॼु उते खेड़ी लॻी पई आहे, खाली भितर पिया हल। कुरान तो फरमा कअल्लम तग़न बिल अम्स, इहे महसूस थींदो जो त कल्ह हिन ज़मीन में का शइ हुई कान, खाली भितर पिया। फरमाई दुनिया जा इंसानो, तव्हांजी हयाती भी इन कणिक जे दाणे वांगुरु अथव। 9 महीननि खां बाद या 10 महीननि खां बाद अमर जे पेट मां कणिक जे सले वांगुरु ॿाहिरि निकितासीं। पोइ जीअं कणिक जो सलो पियो लुॾंदो आहे, इहे इंसान भी पियो लुॾे, न हिन जे हथनि में ताक़त, न पेरनि में ताक़त, न गोॾनि में वसीयत, न चेल में वसीयत। कमज़ोर एॾो हुयो जो मखी पई वेहे त मखी खे बि तड़े कोन पियो सघे। आहे हूअ बि पोख, आहे हीअ बि पोख,
हुआ पोख जरमल वडी थींदी आ। कुरान तो फरमा हत्ता इज़ा अख़ज़तिल अर्ज़ु ज़ुख़रुफ़हा, पोख जरमल वडी थींदी आ त ज़मीन सरसब्ज़ थी वेंदी आ। वमिन आयातिही अन्नक तरल अर्ज़ ख़ाशिया फ़इज़ा अंज़लना अलैहिल माअ इह्तज़्ज़त वरबत फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टेप वारी कैसेट खे भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 030034000507। अखियूं पयूं ठरंदियूं आहिनि, दिल भी पई बाग़बान थींदी आ। वज़न्न अहलुहा अन्नहुम क़ादिरून अलैहा, पोख में बीह करे पो ख्याल पियो पचाईंदो आ। ॼाण फसल तैयार थियो, बंगलो भी ठाराइबो, गाड़ी भी वठबी, शादी भी करणी आ, सवे उमेदूं फसल में रखियूं वेठो आ। आहे ये इंसान वारी पोख भी थोड़ी वडड़ी थी। करमल घर जे सन में बांबड़ा पियो जे, करमल घर जे सन में पंदड़ो पियो करे। अबो अम्मा ॾिसल पिया, उन्हनि जूं अखियूं ठरल पयूं, दिल बाग़बान पई थिए। चवनि पिया ॼाण बच्चो जवान थियो, अल्लाह कंदो डॉक्टर थींदो, अल्लाह कंदो प्रोफेसर थींदो, अल्लाह कंदो साहब थींदो, अल्लाह कंदो ही सॼी ज़मींदारी संभालींदो। ही भी हज़ारे उमेदूं हिन औलाद में रखियूं वेठू आ। हूअ पोख वॾी थी, हुन में तीलो आयो। हीअ पोख वॾी थी लितबलुगू अशुद्धकुम, हिन में जवानी ऐं ताक़त आई। हूअ पोख जरमल पचण जे क़रीब थींदी आ त फतराहु मुस्फरा, साईअ मोखरी फिकी थी वई। हीअ पोख भी जरमल पचण जे क़रीब थी त कारल वारल मोखरी अछा वार थी विया। मलकुल मौत खां पुछा कयो त तूं ॿुधाई कोन थो, ओचितो थो अची, घटि में घटि असांखे ॿुधा त सही त तयारी त कयूं। ईअं चांहि जो कोप पिया था चऊं त साहु कढी हलियो थो वञे। ॻोठ में महिमान आया, हमरा वियो कच्ची पुल मां भाॼी वठण। महिमान इंतज़ार में वेठा आहिनि, भाॼी त कान पहुती पर यार जो जनाज़ो पियो अचे। अहिड़ा वाक़िया बि थिया असांजे साम्हूं। मलकुल मौत खां पुछा कयूं तूं ॿुधाई छो नथो, ओचितो थो अची। मलकुल मौत चयो मां त घणो अॻ में बानल खे ॿुधाईंदो हा, पर बाना वीचारा गाफ़िल आहिनि, ख़बर कान थी पवेनि। कीअं? चई कारल वारल मोखरी अछा वार थियनि, इहो मुंहिंजे तरफ़ो इतला हुआ। बाबा तयार थी वियो, पोख पची वई आ, कननि मां ॿुधण जी ताक़त ख़तम थी वई, अखियुनि मां नज़र घटिजी वई। इहो मौत जो इतला, बाबा तयार थी वियो, पोख पची वई आ, लाबारो थियण वारो आ। ॾंद भॼी पिया, ॾाठूं निकिरी वयूं, गोॾनि में सूर, चेहरे में सूर। इहो मौत जो इतला, तयार थी वियो। कॾहिं कच्ची पुल मां ॿारनि जो जनाज़ो पियो निकिरे। इहो ॿारनि खे इतला, तव्हां बि तयार थी वियो हो। कॾहिं ॻोठ मां जवाननि जो जनाज़ो पियो निकिरे। इहो जवाननि खे इतला, तव्हां बि तयार थी वियो हो। मतां इहे सम्झो त मौत कुराड़नि जे मथां ईंदो। न बाबा कुराड़ा घुमंदा पिया वतन, जवाननि जा जनाज़ा वञी कब्रिस्तान में पहुता। कॾहिं मौलवियुनि जो जनाज़ो पियो निकिरे। इहो मौलवियुनि खे इतला, तव्हां बि तयार थी वियो हो। कॾहिं पीर साहब पागारे जो जनाज़ो पियो निकिरे। इहो मौजूद पीरनि ऐं गादी नशीननि खे इतला, तयार थी वियो हो। मतां ईअं सम्झो त मौत रुगो मुरीदनि ते ईंदो, न बाबा मुर्शिद जो जनाज़ो भी निकिरी सघे थो।
करमल बेनज़ीर साहब ऐं बशीर खान कुरैशी जा जनाज़ा था निकरल। इहो मौजूदा लीडरनि खे इत्तला तैयार थी वियो हो। मतां ईअं सम्झो त मौत रुगो कारकुननि जे मथां ईंदो, न बाबा लीडर जो जनाज़ो भी निकिरी सघे थो। करमल गवर्नर ऐं वज़ीर आला जो जनाज़ो पियो निकिरे। इहो मौजूदा गवर्नर ऐं वज़ीर खे इत्तला तैयार थी वियो। मतां ईअं सम्झी त मूंखे वज़ारत ऐं गवर्नर मौत खां बचाईंदी। ओॾो रोज़ानो हिकिड़ो फ़रिश्तो आहे जेको दर दर ते वञी ऐलान थो करे, लिदूलिल मौत वबनूलिल ख़राब। ओ कच्ची पुल जा मुसलमानो नौजवानो, तव्हां त ड्रामा ऐं फिल्मूं पिया था ॾिसो, तव्हां त रांदियुनि में मसरूफ़ लॻा पिया हो, पर तव्हांजे मौत जो ऑर्डर थी वियो आहे। तव्हां त कच्ची पुल जे बाज़ार में खिलो पिया, कंध मथे करे आकड़ ऐं गुरूर मां हलो पिया, पर तव्हांजो कफ़न इन बाज़ार में पहुची वियो आहे। ओॾो रोज़ानो कब्रिस्तान मां क़बर 3 दफ़ा सॾ पई करे, अन बैतुल वहदा मां अकेला जो घर आहे, क साथीअ जो बंदोबस्त कयूं अचिजा। अन बैतुल ज़ुल्म मां उदाईअ जो घर आहे, क रोशनी ऐं बत्तीअ जो बंदोबस्त कयूं अचिजा। अन बैतुल दूद मां कीड़ल माकोड़ल नांगन ऐं बलाउनि जो घर आहे, क बचाव जो बंदोबस्त कयूं अचिजा। मलकुल मौत चयो, मां त रोज़ानो इतला ॾियां थो, पर बाना वेचारा गाफ़िल लॻा पिया। इतला मिलनि पिया या कोन पिया मिलनि? या कच्ची पुल जे मुसलमाननि इज़राइल खे भॼाए छॾियो। जनाज़ा पढ़ूं पिया। इज़ा गसलत जनाज़तन फ़ालम अन्नक मग़सूलुम बदहा। अल्लाह वारे चयो आहे, जॾहिं का जनाज़े खे गुस्ल कराई, उन वक़्त में यकीन कर त इहो मूंखे गुस्ल ॾिनो पियो वञे, सुभाणे मां बि इन जाइ ते ईंदुसि। इज़ा हमलत जनाज़तन फ़ालम अन्नक महमूलुन बदहा। ओ जरमल का जनाज़े खे कुल्हो ॾेई करे कब्रिस्तान ॾे खयूं वञी, उन वक़्त में यकीन कर त इहो मूंखे खयो पियो वञे, सुभाणे मां बि इन जाइ ते ईंदुसि। इज़ा दफ़नत जनाज़तन फ़ालम अन्नक मदफ़ूनुम बदहा। जरमल का जनाज़े का मय्यत खे कब्र में दफ़न करियूं, उन वक़्त में यकीन कर त इहो मूंखे दफ़न कयो पियो वञे, सुभाणे मां बि इन जाइ ते ईंदुसि। ओ जरमल ये कांदी कब्रिस्तान खां वापसि थिया, पोइ दिल में शुक्र कजां, अञा रब ज़िंदगी ॾिनी आहे, थोरी तयारी करे वठो। सो बाबा ही तव्हां ईअं असांखे मोकिलियो आहे तयारीअ जो। इन ई जे करे अल्लाह से फरमायो, फमन कान यरजू लिका रब्बिह फलयामल अमलन सालिहा। फरमाई, जंहिंजो यकीन आहे त मूंखे मरणो आहे, पोइ उनखे तयारी करणु खपे। यकीन आहे कि न? फरमाई, जंहिंजो इहो यकीन आहे त मूंखे मरणो आहे, अल्लाह सां मुंहिंजी मुलाक़ात थियण वारी आहे, फलयामल अमलन सालिहा, पोइ तयारी कर। सॼो वाइदो कयो त तयारी कंदा। आहे उहा बि पोख, आहे हीअ बि पोख, हुन पोख जे मथां ॾाटनि जो लाबारो, हिन पोख जे मथां मौत जो लाबारो। हुन पोख जो गुह जुदा, अन्न जुदा, हिन पोख जे मथां जॾहिं मौत आयो त रूह जुदा, जिस्म जुदा। हुन पोख जो गाओ गायोसीं, ॿिए ॾींहं ते ज़मीन ते वियूं त खेड़ी लॻी पई आहे, भितर पिया हन का अल्लम तगुन बिलम्स। ईअं महसूस थींदो ॼण त कल ज़मीन में का शइ हुई कान। हिन यार जो बि जरमल जनाज़ो
कब्रिस्तान में पहुंचंदो कांदी वापस थींदा। घर आहे पर घर वारो जो बच्चा हाल पर अबो कोन्हे को, घरवारी आहे पर मुड़स कोन्हे को, जमायत आहे पर पेशवान वियो, मुरीद हाल पर मुर्शिद वियो, मिंबर आहे पर मिंबर ते वहज करण वारो मौलवी कोन्हे को, दुकान आहे पर दुकानदार वियो, जमीन आहे पर जमींदार वियो। कुरान तो फरमा का अल्लम तगन बिल्लम्स, हिन यार जो भी जन्मल जनाज़ो कब्रिस्तान में पहुंचंदो कांधी वापस थींदा। ये महसूस थींदो जग तैयार कल हुयो ई कोन। ये आहे तव्हां असांजी जिंदगी। दुनिया में हर इंसान टिन शयुनि जे लाइ मरे थो। घणनि शयुनि जे लाइ? टिन शयुनि जे लाइ। पहिरें नंबर ते इंसान मरे थो नाले जी लाइ, त मुंहिंजो नालो बुलंद थिए, सॼी दुनिया में मुंहिंजी शोहरत थिए। असां मौलवी बि चवंदासीं त इश्तिहार जे विच में वॾी प्लेट में लक़बनि सां नालो ॾियो, जीअं अवाम खे पतो पवे त ही वॾो अल्लामा आहे। हर को नाले जे लाइ पियो थो मरे, पर मरण खां बाद हिन जो नालो मय्यत, मरण खां बाद हिन जो नालो मरहूम। मथऊं पिया कंदा मजद थी वई मय्यत खे, कयो झट झट। हाणे इएं केरु कोन चवंदो त ही मौलवी आहे, इएं केरु कोन चवंदो त ही शेखुल हदीस या शेख तफसीर आहे, इएं केरु कोन चवंदो त ही डॉक्टर या प्रोफेसर आहे, इएं केरु कोन चवंदो त ही जमींदार या सरदार आहे। मरण खां बाद हिन जो नालो मय्यत, मरण खां बाद हिन जो नालो मरहूम। ॿिए नंबर ते इंसान मरे थो लिबास जी लाइ, त मुंहिंजो लिबास भलो हुजे, काटन जा कपिड़ा हुजनि, पोस्तीअ जो वॻो हुजे, पर मरण खां बाद हिन यार खे जेको लिबास मिलियो उन जो नालो कफन, सादो लिबास लाहे छॾींदई लटा, इहा लिबास वारी लोई। ये कट नहीं केटी जा कपड़ा भी केचीअ सां कतरींदा, ये दोस्तीअ जा वॻा भी फाड़ींदा। बाज़ार में हिकिड़ो अछो सादो लिबास कफन जो वठी ईंदा, हिकिड़ी गोॾ वारी चादर, हिकिड़ो लिफ़ाफ़ो, हिकिड़ी फ़क़ीरनि वारी अल्फी। नालो असांजो मय्यत, लिबास असांजो कफन। टे नंबर ते इंसान मरे थो मकान जी लाइ, त किरोड़ जो बंगलो हुजे, सोफा सेट हुजनि, अलमारियूं हुजनि, गिल्म गालीचा हुजनि, पखो हुजे, एसी हुजे, पर मरण खां बाद हिन यार खे जेका जगह मिली उन जो नालो कबर। न रली न विहारो न गादेलो, न पखो न एसी न दरी न दरवाजो, नालो असांजो मय्यत, लिबास असांजो कफन, जगह असांजी कबर। नाज़ कहिड़ी शइ ते पिया कयूं? नाज़ कहिड़ी शइ ते पिया कयूं? दुआ घुरंदा कयो शल हिन मिल्कियत मां 9 गज कपड़े जा 3 गज ज़मीन जा नसीब थियनि। हाफ़िज़ ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी ख़ुतबा फ़कीर में हिकिड़ो वाक़ियो बयान कयो आहे। पंजाब में हिकिड़ो वॾो ज़मींदार हुयो, कारखाननि जो मालिक, 1000 एकड़ ज़मीन। शाम जो पराडो गाड़ी ते वञे पियो ज़मीन घुमण जे लाइ, रस्ते में अगवा थी वियो, दुश्मननि मारे हुन जो लाश बोरीअ में विझी वाह में उछलायो। वाह मां हो लाश तरंदो तरंदो पुछड़ीअ में हिकिड़े ॻोठ जे किनारे ते पहुतो। ॻोठ वारनि जो बोरी खे खोलियो त लावारिस लाश, सुञाणप जहिड़ो कोन हुयो, सूरत हुन जी मसख़ थी वई आहे। मौली साहब मस्जिद जो लाउड खोले ऐलान कयो, ॻोठ वारो हिकिड़ो लावारिस लाश आयो आहे, उन जे गुस्ल ऐं कफन जो बंदोबस्त करणो आहे। महिरबानी कयो 5 रुपया 10 रुपया मस्जिद में चंदो जमा करायो त हिन लावारिस लाश खे गुस्ल कराइजे, कफन पाराइजे। ओॾो करोड़पति
कारखाने जो मालिक हज़ारे एकड़ ज़मीन पर पछाड़ी में यार खे जेको कफन ॾिनो बि चंदो करे उन जे कफन जो बंदोबस्त कयो हुयो। 10 माण्हू उन जे जनाज़े में शरीक थिया, न पुट न भाउ न सौट न मसात न मिट न माइट। अहिड़ा वाक़िआ बि असांजे पाकिस्तान में थिया। वञो कराची एडी रूम हज़ारे लाश लावारिस थिया आहिनि। अब्दुल सत्तार एडी पियो थो ऐलान करे त चंदो ॾियो त हिन लावारिस लाशनि खे गुस्ल कराए कफन पाए। सही तो चवां या ग़लति? दुआ घुरंदा कयो छल हे 9 गज कपिड़े जा 3 गज ज़मीन जा नसीब थी। हज़रत अली से हिक दफ़े कब्रिस्तान में आयो। तफ़सीर कुर्तबी में रिवायत है ये हज़रत अली से जी करामत हुई। वो कब्र वारनि खे खिताब करे चई या अहलल कुबूर, ओ कब्र वारो कुछ तव्हां हवाल जो कुछ मूंखों हवाल वठो। त कब्र में आवाज आयो सोना अली पर तू हवाल दे। हज़रत अली से फरमायो अन्न निसाअकुम क़द तज़व्वजन, यार असांजो हवाल ही आ तव्हां मरी वियो, तव्हांजी मरण खां बाद तव्हांजे ज़ालनि ॿिया घोट करे छॾिया। 4 महीना 10 ॾींहं तव्हांजे सोग में गुज़ारियो। 4 महीना 10 ॾींहं पूरा थिया। पाड़े जूं मायूं आयूं, संगतियूं सहेलियूं आयूं, अची हिन बेवा खे 9 वॻो पारायो, सुरमो पाराए मुड़ुस जे घरां वठी वियो अबाणे घर। भाइरनि चयो केरु हिन खे पालींदो? वारो कयो हिन जे मुड़ुस जो बंदोबस्त कयो। मुंहिंजे सोणे अली से सच फरमायो अन्न निसाअकुम क़द तज़व्वजन, तव्हां मरी वियो, तव्हांजे मरण खां बाद तव्हांजे ज़ालनि ॿिया घोट करे छॾिया। तव्हां सां जेके वाइदा कयो उन्हनि वाइदनि तो फिरी वयूं। अॼु उहे दिल घोटनि सां ख़ुशि वेठियूं हल तव्हांखे विसारे छॾियो। बाबा इहो थींदो आहे कि न? ऐं हदीस में अचे तो नबी से फरमायो बेवा जी शादी करायो। बेवा जी फरमायो बेवा खे परणायो। वांगन में गंदी रस्म है। अगे तो वांगन में रस्म इहा हूंदी जो माई जो मुड़ुस मरी वेंदो हो त जहिड़ी माईअ खे मुड़ुस सां गॾु बाहि में साड़ी चवंदा या मनहूस साड़ियोसि न। पर हाणे उहा रस्म ख़तम थी वई आहे। पर इहा रस्म अञा उन्हनि में आहे। जेकॾहिं माई जो मुड़ुस मरी वेंदो, भली कल्ह शादी थी, अॼु मुड़ुस मरी वियुसि, इहा माई वेठे वांग थी। केर बि हिन सां शादी न कंदो। चवंदा या मनहूस आहे मुड़ुस मारियो अथई। सॼी ज़िंदगी भला लटा भी न पाए। ईसाइन में वरी गंदी रस्म अहिड़ी आहे जो माई जो मुड़ुस मरी वञे तो उहा माई मरण घड़ी ताईं मुड़ुस जे भाइरनि यानी ॾेरनि जी मिल्कियत आहे। जीअं वणेनि तीअं पाए हिन खे इस्तेमाल कनि। पर वाह सोना मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजे शरीयत तो कुर्बान। साईं जी उम्र मुबारक 25 साल। फूह जवानी, कड़कंदड़ जवानी। अल्लाह अकबर। ऐं ताकत एडी आ जो हदीस में चए तो नबी से फरमायो दुनिया जा 4000 मर्द उन्हनि जी ताकत हिकिड़े पासे ॾे, पर हिक नबी जी ताकत जो मुक़ाबलो न करे सघंदा। ताकत एडी आ। फूह जवानी। नबी से 25 सालनि जे कड़कंदड़ जवानी में 40 सालनि जी बेवा अम्मा खदीजा सां शादी करे उम्मत के सबक ॾिनो। ओ जा उम्मतियो बेवा जो सहारो बणिजो, बेवा जो सहारो बणिजो। मता इहो समझो त असां बेवा सां शादी कंदासीं त महंगा मिलंदा, ताना मिलंदा। नबी से फरमायो मुंहिंजे ज़िंदगी ते नज़र कयो, बेवा सां शादी कंदो त निकाह भी थी वेंदो त मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत भी ज़िंदा थी। सोने
मुस्तफा नारे तकबीर। हदीसुनि जे किताबनि में त ईअं बि ईंदो आहे त बेवा औरत जे साम्हूं पंहिंजे घरवारी सां प्यार ऐं मोहब्बत जो इज़हार बि न कंदा कयो। घर में बेवा आहे उन जे आॾो पंहिंजे घरवारी खे मोहब्बत जा लक़ब न ॾियो। ओ सौट, ओ मां सात, ओ मारोट, असां सॾ कंदा आहियूं, ओ शहज़ादी, अहिड़ा लक़ब ॾेई करे बेवा जे साम्हूं पंहिंजे घरवारी खे सॾ न कयो। मतां हुन बेवा जे दिल मां का आह निकिरी वञे, अल्लाह जो कहर जुम्बश में न अची वञे। हाणे बेवा त पंहिंजी जाइ ते, पर ईअं ई न्याणियूं वीचारियूं वेठे हुआ 40-40 साल, 45 साल न्याणीअ जी उमिरि थी वई आहे, मुस्लमान उथारण जे लाइ तयार न आहे। ही क़ुरान मजीद ॿमो जे साम्हूं पिया आहिनि। केतिरनि जायुनि तो वीचारियूं असां जूं अदरियूं मोबाइल जा नंबर हथ करे फोन ते ॻाल्हाईंदियूं आहिनि। साईं जोगी साहब असांजे ॻोठ में अचो पिया, असांजे शहर असांजे महले में अचो पिया, साईं महिरबानी कजो, कुझु असांजे बारे में बि वइज़ कजो। साईं असांजी 40-40 साल उमिरि थी वई आहे, असांजा अबो अम्मा असांखे उथारण जे लाइ तयार न आहिनि। साईं तव्हां हिननि खे न सम्झाईंदव त केरु हिननि खे सम्झाईंदो। हयादार मां तव्हां खां पुछां थो, जेके आलमनि सां ॻाल्हाइनि पियूं त नेक हूंदियूं, अदाकारनि फनकारनि सां त रोल मां ई ॻाल्हायूं। ऐं क़ुरान बि ईअं थो फरमाए, वला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक। फरमाई बुख जे करे पंहिंजे औलाद खे क़त्ल न कयो। इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैहि तफसीर कुर्तुबी में फरमायो, जेको पंहिंजे न्याणे खे विहारे थो, पंहिंजे न्याणे जी शादी नथो कराए, इहो बि औलाद जो कातिल आहे। इहो बि क़यामत जे ॾींहुं उन्हनि काफ़िरनि जी सिफ़ में बीठो हूंदो, जेके ज़िंदा पंहिंजे न्याणे खे तोड़ींदा हुआ। नबी जे जमात जी कतार बि नसीब न थींदसि। न्याणीअ खे विहारण क़त्ल जे बराबरि ॾो। ॿार खानपुर मारियोसि, खानपुर मार ॿार ॻोठ आहे सईद खान गबोल, उतां जो ज़मींदार हुयो को गबोल, शायदि हाजी रहमतुल्लाह हुनजो नालो हुयो। वॾो मदरसो हूंदो हो उते, हज़रत साईं हाले जी वारा बि उते पढ़िया। हज़रत साईं ताज महमूद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैहि अमरोट में ख़ासि सीखजी विया। उन रईस गबोल खे चयो, मुबारक हुजई नबी साईं तोॾे सलाम मोकिलिया आहिनि, पर ॿुधा त तुंहिंजो अमल छा आहे? अमल तुंहिंजो कहिड़ो आहे जो मां ख़ासि अमरोट खां सिखजी नबी साईं जा तोॾे सलाम खणी आयो आहियां। साईं जन ख्वाब में मूंखे राति फरमायो त फलाणे रईस खे सलाम ॾे। अमल तुंहिंजो कहिड़ो? चईंसि मां मदरसो हलाईंदो आहियां, हिननि तालिबनि जी ख़िदमत कंदो आहियां। हज़रत साईं अमरोटी फरमायो, मदरसा त खोड़ मौलवी हलाइनि पिया, अञा ॿियो को तुंहिंजो अमल आहे? चईंसि मां तहजुद बि पढ़ंदो आहियां। फरमायो तहजुद खोड़ जमायती पढ़नि पिया, अञा ॿियो को तुंहिंजो अमल आहे? चईंसि मां हर साल वॾो जलसो बि कराईंदो आहियां, ग़रीबनि मिस्कीननि खे ख़ैरात खाराईंदो आहियां। साईं फरमायो न, इहे त जलसा खोड़ वॾेरा ज़मींदार कराइनि पिया, अञा ॿियो को तुंहिंजो अमल आहे? चईंसि हिकिड़ो अमल ॿियो बि आहे, मुंहिंजी हिकिड़ी न्याणी ही पुट वांगुरु प्यारी ही, जनमल जवान थी मां मानी पियो खावां, मुंहिंजी घरवारी मूंखे चयो, हाजी साहब न्याणी जवान थी वई आहे, पंहिंजे न्याणीअ जो बंदोबस्त कर। मुंहिंजा साईं मां उन वक़्त में मानीअ खे छॾियुमि, चयुमि जेसि ताईं पंहिंजे न्याणीअ जो बार न लाहींदुसि
तेस ताईं मानी न खाईंदुसि सही इहो बि मुंहिंजो अमल आहे हज़रत सईद ताज मामूद शाह अमरोटी उन गबोल रईस खे पेशानी ते चुमी ॾेई करे फरमायो रईस इहो तुंहिंजो अमल हुयो जंहिंजे करे नबी साईं तोॾे सलाम मोकिलिया वला तक़्तुलू औलादकुम खशियत इमलाक न्याणे खे विहारियो न इहो बि क़त्ल जो ॾोह अथव असांजे ज़िले नौशहर फिरोज में हाणे हिकिड़ो दर्दनाक वाक़ियो थियो 6 महीना 7 महीना थींदा हुनखे हिकिड़ो ज़ालिम पीउ हुयो हुनखे हिकिड़ी न्याणी हुई चई तूं पुट ही तोखे पाण ईंदुसि न आख़िर वेचारी न्याणी खां ग़लती थी वई छो त इंसान जीअं बुख में मानी जी ज़रूरत उन में पाणी जी ज़रूरत इहे इंसान मर्द या औरत हुजे हुनखे निकाह जी बुख ई उन लॻंदी आहे बुख ते केतिरी पाबंदी लॻाईंदा उन ते केतिरी पाबंदी न्याणी वेचारी खां ग़लती थी वई हुनखे हमल थी वियो पोइ मां हुनखे गोरियूं खारायूं ॿार मरी वियो ॿार किरण जो ॿार मरी न्याणी वेचारी बेहोश थी वई रात जो हुन जो पीउ नौशहर फिरोज अस्पताल खणाए आयो बेहोशी डॉक्टरनि चेकअप कयो अल्ट्रासाउंड कयो डॉक्टर खे त ख़बर कान आई त हिन जी शादी थियल आहिनि हुन जे पीउ खे चई बाबा न्याणीअ खे पेट में ॿार आहे जेको मरी वियो आहे ऑपरेशन थींदो हेतिरा पैसा ख़र्चींदा पीउ जे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई चई असां वटि पैसा न आहिनि अॼोकी राति इजाज़त जो उहो ज़ालिम पीउ जेको चए पियो ही पुट आहे मां हिनखे पढ़ाईंदुसि न राति जो उन न्याणीअ खे जेका बेहोशी घर खणी आयो घर में घुटा ॾेई करे पीउ पंहिंजे न्याणीअ खे मारियो वला तक़्तुलू औलादकुम खशियत इमलाक अल्लाह साईं फरमायो पंहिंजे औलाद खे क़त्ल न कयो इहो बि क़त्ल वांगुरु अथव अहिड़ा वाक़ियात साम्हूं आहिनि जो बयानु कजनि त तव्हां खां दाहूं निकिरी वियो असां सां घुमी ॾिसो सफ़र करे ॾिसो त छा वाक़ियात साम्हूं था अचनि त बहरहाल हज़रत अली साईं फरमायो तव्हांजे ज़ालुनि ॿियनि सां शादी करे छॾी वअमवालकुम क़द कुसिमत माल तक़सीम थी विया प्लाट विराइजी विया पैसा विराइजी विया 5 दुकान विराइजी विया बंगले में 5 कमरा पुटनि में विराइजी विया वधुवरकुम कद सुकिनत तव्हां जेके शौक़ मां बंगला ठाराया अॼु उन्हनि बंगलनि में ॿिया पिया ठारहनि असांजो हवाल इहो अथव त क़बर मां आवाज़ आयो सोना अली तो सच फरमायो पर हाणे असांजो हवाल बि ॿुध असां मरी वियासीं मरण खां बाद असांजा वारिस कारे कलर में पूरे विया जंगल ऐं बयाबान में लतुनि सां लटे विया ॿार बि बेवफ़ा थी विया औलाद भी बेवफा थी दोस्त भी बेवफा थी कंहिं बि वफ़ादारी कान कई क़बर अची असां ते हमला कया असांजा कफ़न सड़ी विया असांजा वार चढ़ी विया असांजो गोश्त ॻरी वियो असांजा हॾा मिटी थी विया जन अखियुनि में सुरमो पईंदासीं उन्हनि अखियुनि में मिटी पई आहे जंहिं पेट में गोश्त ऐं कबाब खाईंदासीं उन पेट में कीड़नि मकोड़नि अची घर कयो आहे क़बर असांजी का शइ कान बचाई आहे पर वमा अनफक़नाहु फ़क़द रबिहनाहु जेके असां नेकियूं कयूंसीं चङायूं कयूंसीं अल्लाह जे नाले ते ॾिनोसीं नेकी क़बर में कमी न या जेका टूटी फूटी निमाज़ पढ़ंदा या निमाज़ जे मथनो दिफ़ा कंदी इहो जेको रोज़ो रखूं था इहो पेरंडो अची पहरो ॾींदो
पाड़े वारल मिठन माइटन सां चङायूं कयूंसीं, उहे दुआऊं घुरंदा, उहे दुआऊं नंग नहीं बलाउनि खां बचाव जो बंदोबस्त अथव। इहे शयूं कबियूं। का अल्लाह वारे चयो आहे जॾहिं तूं ॼाए त तूं रोई पियो पर तुंहिंजो पीउ खिले पियो, आहे या न? तूं ॼाए तूं रोई पियो पर अम्मा ख़ुशीअ में खिले पई, तूं ॼाए तूं रोई पियो पर भाइर खिलल पिया त भाउ जा हुआ, भेनरूं ख़ुशीअ में खिलल पियूं त अधुरो जा हुआ, पर तूं रोई पियो। हाणे अहिड़ियूं नेकियूं कर, अहिड़ियूं चङायूं कर, पाड़े वारनि मिटल माइटनि सां अहिड़ो प्यार ऐं मुहबत सां हल जो सुभाणे जंहिंमहिल तुंहिंजो जनाज़ो निकिरे त तूं क़ब्रिस्तान ॾे खिलंदो वञी, ॿिया रोंदा वतन। ईअं न थिए जो सुभाणे असांजो जनाज़ो खजे असां क़ब्रिस्तान ॾे रोंदा वञूं ऐं पाड़े वारा ख़ुशि थियनि त चङो तुंहिंजो मोह जान चुके। खोड़ ईअं बि आहिनि। सो बाबा हिते दुआऊं वठणियूं आहिनि। हदीस में अचे थो नबी साईं वटि जिब्रील आयो, पोइ 3 दफ़ा कसम कई, वल्लाहि ला युमिन, वल्लाहि ला युमिन, वल्लाहि ला युमिन, सही अल्लाह जी ज़ात जो कसम आहे ओ मुसलमान नथो थी सघे, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे ओ मुसलमान नथो थी सघे, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे ओ मुसलमान नथो थी सघे। मल्ला यमन जारुहु बवाइकहु, जंहिंजा पाड़ेसरी उनजे मुसीबतूं खां अमुन में न हलियो मुसलमान न आहे। भली सॼी रात मस्जिद में नफ़िल पढ़े, भली सॼी रात क़ुरान मजीद जी तिलावत करे, भली हर साल हज ऐं उम्रे ते वञे। मल्ला यमन जारुहु बवाइकहु, जंहिंजा पाड़ेसरी उनजे मुसीबतुनि खां अमुन में न हलियो मुसलमान न आहे। हाणे ॿुधायो असांजी मुसलमान, असां त हर साल हज ते पिया वञूं, उमिरे ते वञूं पिया, उते बैतुल्लाह जे गिलाफ़ खे चंबड़ी पिया था रोऊं, दाहूं कयूं, मुस्तल्ज़िम खे पिया था चुमियूं ॾियूं, वरी मोटी ईंदासीं त पाड़ेसरी भाउ जे गिरेबान खे पकड़े करे उनखे ज़लील पिया कयूं, किथे भाटिया चाचे खे पिया ॿधराइनि, किथे भाणे जा मामे खे पिया ॿधराइनि, सौट मासा त मारो टुफाट त का तकवाड़ा कयूं। मां तव्हां खां पुछां थो, बैतुल्लाह जे गिलाफ़ जी इज़त आहे, मुसलमान जे हिन गिरेबान जी इज़त न आहे? नबी से बैतुल्लाह जे साम्हूं बीह करे फरमाओ, बैतुल्लाह अल्लाह वटि तुंहिंजो वॾो मक़ाम आहे, अल्लाह वटि तुंहिंजी वॾी इज़त ऐं मर्तबो आहे, पर बैतुल्लाह याद रखजा, लहुरमतुल मुमिन, मुसलमान मोमिन जी इज़त तोखों अल्लाह वटि वधीक अथई। हाणे मां तव्हां खां पुछां थो, बैतुल्लाह जे गिलाफ़ खे फाड़ो जाइज़ आहे? बैतुल्लाह जी बेइज़्ती करणु जाइज़ आहे? पोइ मुसलमान जी बेइज़्ती करणु जाइज़ आहे? पाड़ेसरी 3 क़िस्मनि जा, घणनि क़िस्मनि जा? हदीस में अचे थो 40 घर तव्हांजे घर जे आॾो, 40 घर तव्हांजे घर जे पोयां, 40 घर तव्हांजे घर जे सॼे पासे, 40 घर तव्हांजे घर जे खॿे पासे ॾे, इहे सभु तव्हांजा पाड़ेसरी। नबी साईं फरमायो, पंहिंजे पाड़ेसरीअ जे साम्हूं घर जी दीवार खे वॾो न कजां, मतां हुन पाड़ेसरी जी हवा रुकजी पवे, ख़ुदा क़बर ऐं क़यामत में तुंहिंजी हवा बंदि न करे छॾे। फ्रूट खाई, नारगिन जूं खलूं, केलनि जूं खलूं, सूफ़ जूं खलूं पंहिंजे पाड़ेसरी ग़रीब जे दर ते न उछलाजां, मतां हुनजा बच्चा ग़रीब हुजनि, हुननि जे दिलि मां का आह न निकिरी वञे, ख़ुदा तुंहिंजे बच्चनि खे न रुलाए छॾाई। मामूली ॻाल्हि आहे। नबी साईं फरमायो, जिब्रील पाड़े वारनि जी एॾी अची पारत कई, एॾी पाड़े वारनि जी पारत कई जो मां ईअं सम्झो त शायदि ही वर्षे में शरीक थी। एॾा पाड़े वारनि, हिकिड़ो पाड़ेसरी उहो आहे, तवजो करियो मौली साहब पहुतो, हिकिड़ो पाड़ेसरी उहो आहे जेको पाड़ेसरी बि आहे, माइट बि आहे, मुसलमान बि आहे। जीअं खोसनि जो ॻोठु आहे,
जेके ॻोठ में वेठा आहिनि खोसा बि आहिनि, माइट बि थिया, पाड़ेसरी बि थिया, मुस्लमान बि थिया। पाड़े नंबर ते नबी साईं हिननि जी पारत कई आहे। ॿियो पाड़ेसरी उहो आहे जेको पाड़ेसरी आहे ऐं मुस्लमान आहे, माइट कोन्हे, खोसनि जे पाड़े में ॿुॻो वेठो आहे। पाड़ेसरी आहे, मुस्लमान आहे, माइट कोन्हे, नबी साईं इन जी बि पारत कई अथव। टियों पाड़ेसरी उहो आहे जेको सिर्फ़ पाड़ेसरी आहे, माइट भी कोने, मुसलमान भी कोने, आहे त गैर मुस्लिम, पर तव्हांजे पाड़े में वेठो आहे। नबी साईं फरमाए इन जी भी पारत अथव। आहे त गैर मुस्लिम, पर तव्हांजे पाड़े में वेठो आहे। नबी साईं फरमाए तव्हांजे हथ जी ज़ुबान खां इहो महफ़ूज़ रहे, इनखे तकलीफ़ न पहुचे। हज़रत इमाम अहमद बिन हंबल जे पाड़े में हिकिड़ो यहूदी वेठो, वो घर पियो विकिणे, घर जी क़ीमत रखियईं 2000 दीनार। घणी क़ीमत? 2000 दीनार। माण्हुनि चयोसि यार तुआरे घर जहिड़ो घर फलाणी जाइ ते मिले थो 1000 दीनार में, तूं 2000 दीनार छाजा थो वठी? तो उन यहूदी चयो 1000 दीनार घर जी क़ीमत है, 1000 दीनार मुंहिंजे पाड़े में अहमद बिन हंबल जहिड़ो बुज़ुर्ग वेठो आहे, उनजे पाड़े जे करे 1000 दीनार वधीक थो वठे। यहूदी थो चवे, इहो बि दौर हो। मुसलमान जंहिं पाड़े में पियो रहे उहो पाड़ो क़ीमती, मुसलमान जंहिं शहर में पियो रहे उहो शहर क़ीमती, मुसलमान जंहिं ज़मीन ते पियो रहे उहा ज़मीन क़ीमती पई थिए। ऐं हज़रत इमाम अहमद बिन हंबल खे जो ख़बर पई त फलाणो मुंहिंजो पाड़ेसरी यहूदी लॾे थो, घर थो विकिणे। इमाम अहमद बिन हंबल वॾो ताजर हुयो, कपिड़े जो वापारी हो, 2000 दीनार खणी आयो। उन यहूदी खे चई यार मूंखे ख़बर पई आहे तूं मुंहिंजो पाड़ो थो छॾी, महिरबानी कर मुंहिंजो पाड़ो न छॾ, तोखे पैसनि जी ज़रूरत हुजे, मां 2000 दीनार तोखे हदियो थो ॾियां, महिरबानी कर मुंहिंजो पाड़ो न छॾ। तो न यहूदी जे अखियुनि में पाणी वही आयो, चइसि मूंखे कलमो पढ़ायो त मां मुस्लमान थियां, मां त सॼी ज़िंदगी तव्हांजे पाड़े में रहंदुसि, पर बचड़नि खे बि वसीयत थो कयां त अहमद बिन हंबल जो पाड़ो न छॾिजो। इहो बि दौर हुयो। ईअं जो भाउ पाड़े में वेठो आहे, कच्ची पुल ते वाक पियो थो जे, केरु आहे जेको मूंखां अध मुल्ल ते ई प्लाट वठे त भाउ जो पाड़ो छॾियां? केरु आहे जेको मूंखां अध मुल्ल ते हीअ ज़मीन वठे त बाबे जो पाड़ो छॾियां? भाइरनि जो इहो हाल त ॿियनि जो छा हाल हो? मुस्लमान हिन खे चइबो सॼो वाइदो कयो त इंशा अल्लाह पाड़े वारनि मिटनि माइटनि सां सुहिणे नमूने सां हलंदासीं, भली गैर मुस्लिम छो न हुजे। हातिम ताई जी धीउ सफ़ाना गिरफ़्तार थी पई। तवज्जो कजो, नबी साईं मस्जिद नबी जे भरिसां हिकिड़ो कमरो ख़ाली करायो, उते राश जो बंदोबस्त कयो। 3 ॾींहनि खां बाद नबी साईं आया, फरमायो अम्मा तोखे मां मोहम्मद जे तरफ़ों का तकलीफ़ त न पहुती आहे? त उन हातिम ताई जी धीउ नबी साईं खे अर्ज़ कयो, मुंहिंजा साईं ख़ुदा जी ज़ात जो कसम एतिरी अबे जे घर में मुंहिंजी ख़िदमत न थी आहे जेतिरी मोहम्मद मुस्तफ़ा वटि मुंहिंजी ख़िदमत थी। फरमाई तुंहिंजो को मुतालबो? चइसि मुंहिंजो मुतालबो ई आहे त मूंखे आज़ाद कयो। फरमायो अम्मा तूं आज़ाद आ? चइसि मुंहिंजो बाबो सखी हो, मूं में बि सखावत जो असर आ, मां आज़ाद हुजां, मुंहिंजी कौम ग़ुलाम हुजे, साईं मुंहिंजी कौम खे बि आज़ाद कयो। फरमायो अम्मा तुंहिंजो पीउ सखी हो, पर मोहम्मद जी सखावत सां केरु मुक़ाबलो करे? फरमायो तूं बि आज़ाद, तुंहिंजी सॼी कौम आज़ाद। नबी साईं यमन जी हिकिड़ी कीमती चादर उन न्याणी जे मथे ते रखी, फरमायो अम्मा तूं आज़ाद आ, अञा को तुंहिंजो मुतालबो?
चईसे मुंहिंजो ॻोठ परे आ, मूंखे पंहिंजे ॻोठ पहुचायो। सवारी जो बंदोबस्त कयो। नबी से सवारी जो बंदोबस्त कयो। बिल गुलामन खे हुकुम फरमायो त हिनखे पंहिंजे ॻोठ पहुचायो। जन महिल ॻोठ पहुती पुछा कई मुंहिंजो भाउ अदी बिन हातिम किथे आ? चङो ॻोठ में अचे ई कोन थो, जबल में पियो थो ज़िंदगी गुज़ारे। त मां पंहिंजे क़ौम जे आॾो कड़ो मोह खणा। भेड़ कैद थी वई, क़ौम सॼी गुलाम थी वई। वरी भेड़ पंहिंजे भाउ जे ॻोल्हा में निकिती आ। ॻोल्हींदे ॾिसे त भाउ जबलनि में बीठो आ, तलवार सिधी खणी करे बीही रहियो। जन महिल भेड़ क़रीब पहुती, अदी बिन हातिम पंहिंजी भेड़ खे चयो, अदी हेठि लहण जी तोखे इजाज़त न आहे, पर इहो ॿुधा त मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामनि तुंहिंजी इज़त कई आ न। त भेड़ पंहिंजे भाउ खे जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल हल। चई अदा ख़ुदा जी ज़ात जो कसम आ, एतिरो भाइरल पंहिंजे भेड़ जे इज़त जी हिफ़ाज़त न कई आ जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामनि तुंहिंजे भेड़ जे इज़त जी हिफ़ाज़त कई। चई पोइ मुस्लमान छो न थी? भेड़ चयो मां त दिल में कलमो पढ़ी चुकी आहियां, पर तोखे वठण जे लाइ आ त छॾी आ जबलनि जी ज़िंदगी, छॾी आ ॿेले जी ज़िंदगी। हलो नहीं मोहम्मद ते कलमो पढ़ी हली मुसलमान थी। रिवायत में अचे थो भेड़ जन महिल पंहिंजे भाउ अदी बिन हातिम खे मदीने में वठी आई। साईं जन जी जन महिल नज़र अदी बिन हातिम ते पई त नबी से उन जे इस्तक़बाल जे लाइ उथी बीठा। हालांकि आहे गैर मुस्लिम, अञा मुसलमान भी कोन थियो आहे गैर मुस्लिम। नबी से उन जी इस्तक़बाल जे लाइ उथी बीठा। अल्लाह अकबर। अदी बिन हातिम खे भाकुर पाए नबी से पंहिंजी जाइ ते विहारियो। अल्लाह अकबर। अदी बिन हातिम जॾहिं असांजे सोणे नबी जो अखलाक ॾिठो, अखियुनि मां पाणी वही आयुसि। नबी से खे चयो बसत यदक या रसूल अल्लाह, सही हथ ओढ़ते कयो त मां बि कलमो पढ़ी करे मुसलमान थिया, हमेशा तव्हांजे ग़ुलामी में ज़िंदगी। गैर मुस्लिमन सां इहो सलूक हुयो, ऐं जो असां मुस्लमाननि सां छा सलूक पिया कयूं, माइटनि सां छा सलूक पिया कयूं, उहा पंहिंजे सीने ते हथ रखी करे सोचूं। अॼु वाइदो कयो त पाड़े वारनि सां सुठे नमूने सां आलमनि जी सोबत में रहंदासीं। नबी से फरमाए चई नमो थी ॾियो, घणनि मां उन आलिमनि पहिरें नंबर ते आलिम थियो, आलिम नथा थियो त ऐं मुतालिमनि भला तालिब थियो, इहो बि तालुक आहे क़ुरान सां। तालिब नथा थियो त ऐं सामियनि भला ॿुधो त सही, जीअं अॼु आया ॿुधो, इहो बि क़ुरान सां तालुक। पर जेकर ॿुधण जो बि टाइम तव्हांखे नथो मिले त ओ मुहिबनि इन्हनि क़ुरान वारनि सां मुहबत रखो। इहो आख़िरी दर्जो अथव बचाव जो। आलिमनि खे ॾिसी करे अखियूं ठरी पवनि, दिल बाग बहार थी पए, समझो त ईमान आहे। पर जेकर आलिमनि खे ॾिसी करे अखियूं ठकाव छॾनि त ही आया छो, पोइ सम्झ जा फतो लख, पोइ ॿिन्ही जहाननि में बर्बादी आहे। अॼु वाइदो कयो त मुहबत आलिमनि सां कंदा, ऐं जीअं आलिमनि जा हथ पिया चुमऊं, आलिमनि खे चंदा पिया ॾियूं, आलिमनि खे मानियूं पिया खारायूं, अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह वोट बि आलिमनि खे ॾींदासीं। तव्हां चवंदो त मौलवियुनि छा कयो आहे, जो असां मौलवियुनि खे वोट ॾियूं। मां हाणे हिन साल इमारात वियुसि, दुबई, शारजा, अबू ज़बी, अजमान, दोस्तो हिकु ॿिए उन दावत ॾिनी, उते वियासीं। इमारात में ये जेके बि रियासतूं हुयूं सभु घुमियूंसीं। दुबई में 90% जेके पेशमाम आहिनि उन्हनि जे चेहरे ते ॾाढ़ी न आहे। 90% पेशमाम
उन्हनि जे चेहरे ते ॾाढ़ी न। मां हुते मुदाम में रहां पियो, हुते पाड़े में मस्जिद हुई, असांजो दोस्त हाजी अमानुल्लाह बिरोही हुयो सांगड़ जो। उन चयो साईं पेशमाम मूंखे चयो त हाजी साहब तो पंहिंजे घर में डिश न रखी आहे, तूं पंहिंजे बच्चनि सां ज़ुल्म थो करे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, उतो जे पेशमामनि जो इहो हाल आहे, तव्हां जो छा हाल हो? रसूल खीमा में हुते मां दोस्तनि हिकिड़ो मदरसो ॾेखारियो, 10 एकड़ में मदरसो हुयो, जिथे दौरे हदीस ताईं तालीम हलंदी हुई। हिन वक़्तु उन मदरसे खे ताला लॻा पिया आहिनि, हिकु बि तालिब उन मदरसे में न आहे। दीनी मदारिस बिल्कुलु बंदि थी। पूरे इमारात में तव्हांखे दीनी मदरसो ॾिसण में न ईंदो। तव्हांखे मस्जिद में 3 माण्हुनि खे गॾिजी करे फज़ाइल अमाल पढ़ण जी तव्हांखे इजाज़त न आहे। असांजो उस्ताद इदरी साहब तुर्की जे दौरे ते वियो, चई तुर्की में 99% पेशमाम उन्हनि जे चेहरे ते ॾाढ़ी आहे। असांजो कारी जावेद साहब महबूब ॻोठ जो उहो ॻाल्हि पियो करे त मां उमिरि ते वियुसि, हुते बैतुल्ला जे साम्हूं वेठो हुउसि। हिकिड़ो हमरा हुयो, हुनखे पटको उमार जो। हिनखे चई अंत तालिबान, तूं तालिबानी? हिन चयो ला बल उहिब्बुहुम, मां तालिबान न आहियां बल्कि उन्हनि सां मुहबत कंदो। कारी साहब जो मां पुछा के बस तूं केरु आहे? चई मां तुर्की जो ख़तीब आहियां, जुमे जे ॾींहुं निमाज़ पढ़ाईंदो आहियां, बयान कंदो आहियां, पर मथो उघाड़ो, चेहरे ते ॾाढ़ी न आहे। कारी साहब जो मां चयोमांसि ही छा आहे? त रोई ॾिनई, चई मौलाना तव्हांखे मुबारक हुजे जो तव्हांजे पाकिस्तान जे असेंबली में मौलाना फज़ल रहमान जहिड़ा शेर वेठा। तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान। तेरा शान मेरा शान, तेरा शान मेरा शान, जिंदा है जमीयत, जिंदा है जमीयत, मुफ्ती की जमीयत, मदनी की जमीयत, हालेजवी की जमीयत, बेरवी की जमीयत, मौलाना फजलुर रहमान की सूरत में जमीयत। नारे तकबीर। चई मौलाना तव्हांखे मुबारक हुजे जो तव्हांजे पाकिस्तान जे असेंबली में मौलाना फज़ल रहमान जहिड़ा शेर वेठा आहिनि, जो तव्हांजो पटको ऐं ॾाढ़ी महफ़ूज़ आहे। असां पटको पायूं था, ॾाढ़ी रखूं था, हर को ग़लति नज़र सां थो ॾिसे त शायद ही अलकायदा जो आहे, तालिबान आहे, दहशतगर्द। इहो हाल आहे उतो जे माण्हुनि जो। हिन हुकूमत जी पूरी कोशिश हुई त तो हिन रिसालत वारो बिल ख़तम कयो। नबी साईं खे भली केर बि गारियूं ॾे, उन जे लाइ का बि सज़ा न हुजे। पर तव्हांखे ख़बर आहे मौलाना फज़ल रहमान लखे मुसलमान कराची में गॾु कया। उते पाकिस्तान जी हुकूमत खे मुतनब्बे करे फरमाए तो पाकिस्तान जा हुक्मरानो तव्हां पात्र नई पोपन सां वाइदो करे आया हो त असां तो हिन रिसालत जो बिल ख़तम कंदासीं, पर मां पंहिंजे महबूब जे रोज़े मुबारक ते पंहिंजे सोने नबी सां वाइदो करे आयो आहियां। सोना असां तुंहिंजी इज़त जे मथां, नामूस रिसालत जे मथां, ख़त्म नबूवत जे मथां जान कुर्बान। अॼु वाइदो कयो त पंहिंजे महबूब जे इज़त जे मथां असां पंहिंजी जान कुर्बान। यहूदनि खे एॾी ज़रूरत थी आहे जो नबी साईं जे गुस्ताखी में फिल्म ठाही अथनि। दोस्तनि ॿुधायो साईं एॾी फिल्म ख़तरनाक आहे जो मुस्लमान ॾिसी नथो सघे। एॾियूं उन्हनि ज़ालिमनि नबी साईं जी तौहीन कई आहे। साईं जन जे बीबिन सगोरनि जी, असहाब अहल बैत जी, उन्हनि जेका तौहीन कई आहे, मुस्लमान ॾिसे त ज़मीन जे अंदरि।
हिकिड़ो हुयो भेण सरहद में बिलोर हुयो, अलाए छा हुओ नालो, गुलाम अहमद। शाबस त मुस्लमान गुनहगार आहे पर मुस्लमान नबी जी तौहीन बर्दाश्त नथो करे। उन बयान ॾिनो त जेकॾहिं इन खे केरु मारे जा नबी साईं जे गुस्ताखी में फिल्म ठाही आहे त मां उनखे $1,00,000 ॾींदुसि। त असांजे पाकिस्तान जे वज़ीर दाख़िला, वज़ीर ख़ारिजा, सदर ऐं वज़ीर आज़म अमेरिका खे चयो असांजो हिन सां कोई वास्तो कोन्हे, इन पंहिंजे तरफ़ो बयान ॾिनो आहे। तव्हांजो हिन सां वास्तो न आहे, नबी हिन जो तव्हांजो न हुयो। असांजे हुकूमत खे घुर्जे हा त हितो अमेरिका जे सफ़ीरनि खे ईअं क़तल कंदा जीअं लिबिया जे मुजाहिदनि क़तल। तॾहिं मञियो आहे त असांजा पाकिस्तान जा हुक्मरान गैरतमंद आहिनि, पर हिननि खे ज़रे जेतिरी बि गैरत न आहे। अॼु वाइदो कयो, मां तव्हां खां पुछां थो, असांजे मेंबरनि को एहतिजाज कयो जन खे असां वोट ॾिना आहिनि? पोइ वरी बि असां हिननि खे वोट ॾियूं जन खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त जो, ख़त्म नबूवत जो कोई ख़्याल न आहे। क़यामत जे ॾींहुं असां नबी साईं जाॾो मुंहुं खणंदासीं। अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह हिन इलेक्शन में साथ आलमनि जो ॾींदासीं। पैगंबर साईं जे परवाननि नबी साईं जे आशिक़नि जो असां साथ ॾींदासीं, जेके असांजे सोने नबी जे इज़त नामूस रिसालत ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त। मूंखे उमेद आहे, बल्कि रब में यकीन आहे त इंशाअल्लाह असां ई आलमनि जो पैगाम दर दर ते पहुचाईंदासीं ऐं इंशाअल्लाह हिन साल इलेक्शन में साथ असांजो आलमनि सां हूंदो। बुज़ुर्गनि जी जमात, सालिहनि नेकनि जी जमात जमियत उलमा इस्लाम अथव। दुआ कयो अल्लाह असांजो मरण असांजो जीअं हिननि नेकनि ऐं सालिहनि सां करे। मोबाइल में इस्लामी डाउनलोडिंग लाइ यादि रखनि।